अचो 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 अचो। जय झूलेलाल साईं। जय झूलेलाल जय झूलेलाल। ॿुधायो मां तव्हांजी कहिड़ी सेवा थो करे सघां? साईं तव्हांजी सेवा करण जो मौक़ो त असांखे खपे। मूं सम्झो कोन। साईं असां हिकु सिंधी प्रोग्राम करे रहिया आहियूं जंहिंमें असां सचो सिंधियत जो शहदाई अवार्ड ॾेई रहिया आहियूं ऐं असांजी हीअ सॼी टीम इहो वीचार कयो आहे त इहो अवार्ड तव्हांखे ॾिनो वञे। साईं तव्हां सिंधियत जे वाधारे लाइ हर मुमकिन कोशिश कंदा आहियो। तव्हां इहो अवार्ड क़बूल करे असांखे सेवा जो मौक़ो ॾींदा। छो था मुंहिंजे मथां कर्ज़ चाढ़ियो? इहो त मुंहिंजो फर्ज़ु आहे। मां जेतिरो बि करियां सिंधी माउ जो कर्ज़ लाहे कोन सघंदुसि। तव्हां इहो अवार्ड उन्हनि सिंधी कलाकारनि खे ॾियो जेके सालनि खां पिया नाटक कनि ऐं पिक्चरूं पिया ठाहिनि। साईं उन्हनि खे हिमतियाइण लाइ ॿिया बि चङा ई अवार्ड रखिया विया आहिनि। ख़ुशि थी वेंदा वीचारा। अंधीरन बूंदे में ख़ुशि। त ठीकु आहे, तव्हां जॻह ऐं तारीख़ गोपीचंद खे ॿुधाए छॾिजो, मां पहुची वेंदुसि। महिरबानी साहिब, असांजो हिकु अर्ज़ु हो साहिब। हा हा हुकुम कयो। साईं तव्हांखे त ख़बर आहे कोई बि प्रोग्राम करण लाइ चङो ई ख़र्चु ईंदो आहे। हा हा उहो त थींदो आहे, पर तव्हां मूं मां घणी उमेद रखी आया आहियो। साईं सिर्फ़ 25,000। गोपीचंद जी साहिब, हिननि खे 35,000 रुपया ॾे। ऐं हा, प्रोग्राम वॾे पैमाने ते थियणु खपे। मुंहिंजो स्वागत समारोह भव्य थियणु खपे। ऐं हा, मुंहिंजो स्वागत शहर जे वॾनि माण्हुनि खां कराइजो। साईं ईअं ई त कंदा आहियूं। अंधो चए काणे खे हल त घुमी अचूं लार काणे में। साहिब तव्हां चिंता न कयो, ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो था। हाँ वठो। महिरबानी साहिब। जय झूलेलाल। जय झूलेलाल। साईं तव्हांजो त हू जाम वॾो आहे। हाँ छा थो चईं? दिमाग़ साईं दिमाग़। छा त सोचो था, पंहिंजो स्वागत शहर जे वॾनि माण्हुनि खां करायो था। हिते सभु ईअं ई आहे, तुंहिंजी टोपी मुंहिंजे मथां, मुंहिंजी टोपी तुंहिंजे मथां।